हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जा शहजादा हजरत इस्माइल अलैहिस्सलाम बाज रिवायतुन में 7 सालन जा या 14 सालन जा या 16 सालन जा या 18 सालन जा थिया त पाण 3 रातियूं मुसलसल ख्वाब ॾिठो। पहिरीं राति जॾहिं ख्वाब ॾिठो त गौर फिक्र करण लॻा, जेकी यौम तरबीह चयो वेंदो आहे, यानी फिक्र करण जो ॾींहुं। हीअ 8 ज़ुल्हिज्जा ऐं ॿी राति 9 ज़ुल्हिज्जा ते ख्वाब ॾिठो, जेके यौम अरफा चयो वेंदो आहे, यानी सुञाणण जो ॾींहुं। हज़रत इब्राहिम सम्झी चुका थे बाक़ी अल्लाह जो शैतान वॾियूं रुकावटूं विधियूं, लेकिन हज़रत इब्राहिम सम्झी विया। ऐं टी राति 10 ज़ुल्हिज्जा जी यौम नहर जो ॾींहुं आहे, यानी उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ख्वाब सचो करे ॾेखारियो। अल्लाह तो फरमाए त पोइ जॾहिं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम सां कमु करण जेॾा थिया, हलण फिरण जेॾा थिया, जॾहिं इन उमिरि खे पहुता त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माइल खे चयो त मुंहिंजा पुट मूं ख्वाब में ॾिठो आहे त तोखे ज़बह पियो कयां, हाणे तूं ॾिस त तुंहिंजी छा राय आहे। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त मुंहिंजा बाबा जान, तव्हांखे जेको हुकुम मिलियो आहे उनजे करण में देर न करियो। जेसि ताईं मुंहिंजी ज़िंदगी जो मामलो आहे, इंशाअल्लाह तव्हां मूंखे बहितरीन सब्र करण वारो ॾिसंदा। अगर सही लफ़्ज़नि में चयो वञे त अल्लाह जे हुक्म जे ख़ातिर पीउ पंहिंजे पुट खे ज़बह करण जे लाइ तयारु थी वियो, पुट अल्लाह जे लाइ ज़बह थियण जे लाइ तयारु थी वियो। पोइ जॾहिं ॿिन्हिनि अल्लाह जे हुक्म जे अॻियां पंहिंजो सर झुकायो त हज़रत इब्राहिम पंहिंजे लफ़्ज़ जिगर खे पेशानी भर लेटाए छॾियो। जॾहिं दिलि जो दर्द वधण लॻो त हज़रत इब्राहिम पंहिंजे अखियुनि ते पटियूं बि ॿधियूं। ज़बह हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम न थिया, अल्लाह बचायो, ज़बह दुंबो थियो। तव्हां असांखे दुंबो त यादि आहे, तव्हां असां क़ुर्बानी त अॼु बि क़ाइमु करे रखी आहे, लेकिन उन पीउ पुट जे ईमान खे, उन पीउ पुट जे ॻाल्हियुनि खे तव्हां असां विसारे छॾियो। वध खां वधि 2 नंबरी ठगी इस्लाम जे नाले ते कई वेंदी आहे। वध में वधि माण्हुनि सां धोखा इस्लाम जे नाले ते थींदा आहिनि। ईमान सां तव्हां सां तालुक ई कोन रखियो आहे, तव्हां सां मफ़ाद परस्त आहियूं।